सैयद जो कीमती असासो साईं जीएम साईं जे घराणे जो कीमती असासो साईं ज़ेच्छा तुझो सा मुझो सा ज़ेच्छा अल्लाह जे करे जवाब ॾियो तुझो सा मुझो सा तुझो सा मुझो सा जुड़ियो थियो नालो हक़ सच जो नालो हक़ सच जो नालो जुर्रत जो नालो मेहरबानी वेही रहो भेणू भाउरो अजी वेही रहो लेडीज फ्रंट जी जो अगवान साथियों अदी यास्मीन आसमान शाह सब जेके स्टेज ते वेठियूं आहियो सभई ऐं सभिनी जी महिरबानी जंहिं मोहबत सां तव्हां आदरबा कई ऐं इस्तक़बाल कयो माण्हुनि जे नाले ते हुकूमतुनि वफ़ाक़ी हुकूमत सूबाई हुकूमत खां वठी म्यूनिसिपल ॿोलहड़ी ताईं करोड़े साल में हर महीने फंडिंग अचे थी अॼु नंढी न चवे त असांखे पाणी वाटर सप्लाई यानी पीअण जो पाणी या वेंझण जो पाणी असांखे पाइपनि जे ज़रिए मिले यानी अॼु इहा सूरत हुजे त उहो बि टैंकरनि जे ज़रिए अचे पैसनि जे ज़रिए अचे 78 सालनि खां पोइ अञा बुनियादी ज़रूरतुनि खां बांझियल इलाइक़ा ई ठहनि ही पुराणा इलाइक़ा थोरी आहिनि मुंहिंजे नंढपण में असांखे यादि आहे ही त मैदानी इलाइक़ा हुआ यानी नवां शहर आहिनि पोइ 50 सालनि में ठहियल शहर आहिनि 40 सालनि 30 20 सालनि में ठहियल आहिनि हमेशा दुनिया तरक़ी जे तरफ़ पई वञे दुनिया स्पेस में पई ख़लाम पई वञे बुनियादी ज़रूरतूं हिन पाकिस्तान जे आज़ादी खां पहिरीं थोड़ा मुल्क हुआ पर पोइ अलाए केतिरा मुल्क आहिनि 150 मुल्क आहिनि जेके पोइ आज़ाद थिया आहिनि उहे अलाए किथां खां किथे वञी पहुता आहिनि कहिड़ो मसइलो जो अञा असांजो माण्हू बुनियादी बिजली पाणी गैस बुनियादी तालीम इंसाफ जेको रियासत ही जेको मुल्क आहे न भेणो मुल्क छो ठाहियूं अॻे मुल्क कोन हूंदा ही ज़रूरत छो पई त गॾिजी रहूं सभु सहूलियतूं गॾियल मिलनि ऐं इंसाफ़ जो मुआशरो कजे ऐं मुख़्तलिफ़ माण्हू मुख़्तलिफ़ पोरियो कनि ऐं अॻिते वधनि पर 50 सालनि खां पोइ हीअ कॉलोनी 100 साल अॻे ठहियल हीराबाद खां पोइते आहे पोइ जेकॾहिं मुल्क आज़ाद थियो आहे त पोइ हीअ तरक़ी आहे असांजे ग़रीब माण्हुनि लाइ बुनियादी तरक़ी छो कोन्हे असांजी ईंदड़ नई कॉलोनी पुरानी कॉलोनी खां सुठी छो न आहे हिते सभु सुवाल खणी जॾहिं सॼे पाकिस्तान मलिया आहियूं सॼी सिंध मलिया आहियूं त सम्झ में अचे थो त मुल्क जे अंदरि मफ़ाद परस्त हज़ारनि जा टोला आहिनि जेके सियासत जे नाले में माण्हुनि खे इलेक्शन जे नाले में हुकुमरानी जे नाले में माण्हुनि खे ग़ुलाम बणाए वेठा आहिनि पाण शख्सी तरह से मालदार थियनि था ऐं पोइ उहे सियासतदान हुजनि या उहे बेमान कामोरा हुजनि जेके ऑफिसर या ऑफिसुनि में तव्हां खां रुश्वतूं वठी कनि था कमु इन्हनि जे ज़रिए माण्हुनि खे महरूम रखियो वेठा आहिनि माण्हुनि खे फुरीन पिया ऐं हिते जी जेके तरक़ियाती फंड था अचनि उहे खाइनि था हिते जी ज़मीनूं आहिनि इन्हनि जो विकिरो कनि था ऐं बेईमानीअ जो सदर पाकिस्तान खां वठी हिते तव्हांजे ॿोलाड़ीअ जे यूनियन कमेटी ताईं या चेयरमैन ताईं सभु इन जा हिसेदार थी इन हरामखोरीअ में हिसो वठनि था नतीजे तौर ते उहे 50,000 माण्हू त ख़ुशहाल थी विया आहिनि
पर असांजो करोड़े पाकिस्तान जा 25 करोड़ माण्हू या सिंध जा 6 करोड़ माण्हू उहे अञा पसमानदा ज़िंदगी गुज़ारिन था। इन पसमानदगी के हिकिड़ो दुरुस्त करण मुल्की निज़ाम के ठीक करण जे ज़रिए ऐं ॿियो इख्तियार तव्हांखे असांखे मिलियल आहे त पंहिंजी क़यादत तब्दील करे ऐं इंसाफ़ ईमानदारी ऐं उन सां उहा नुमाइंदगी मोकिलियो। उहा भले यूनियन काउंसिल खां वठी हुजे, उहा टाउन कमेटी खां हुजे, म्यूनिसिपल ताईं हुजे, MPA ताईं हुजे, MNA ताईं हुजे, इन जे ज़रिए चेंज आणियो। हिकिड़ो इहो तरीक़ो आहे। ॿियो मुल्क जे निज़ाम ते ही बेमान पाकिस्तान में ही मुख़्तलिफ़ कामोरा जेके बेमान सियासतदान गॾिजी उन सिविल मिलिट्री ब्यूरोक्रेसी जे पाण गॾिजी ऐं मुख़्तलिफ़ असांजूं चवंदा आहिनि सरकारी शयूं, सरकारी छा हूंदियूं आहिनि, सरकारी माना असांजे ईंदड़ नस्लनि जी मालिकी आहे। ही सभु पाण मालिक आहियूं, उन करे ही सिंध जी मालिकी सिंधियुनि जी आहे, पंजाब जी मालिकी उते जे माण्हुनि जी आहे। पहिरियों हक़ उन्हनि जो माण्हुनि जो हक़ आहे। उन सरकारी दौलत ते उहे कामोरा ऐं सियासतदान उहे उन में अखियूं विझो वेठा आहिनि ऐं पोइ नयूं नयूं स्कीमूं ठाहींदा वठनि, सामूंडी पट्टी विकिणनि, गैर मुल्कनि खे कंपनियूं आणे उन्हनि खे कारोबारनि में आणीनि, उन्हनि सां भाईवार थियनि, हितां मुल्क लुटीनि, लुटे धारियनि मुल्कनि में वञी पैसा गॾु कनि ऐं पंहिंजा महल ठाहिनि ऐं असांजा बुनियादी ज़रूरतुनि खां त असांखे पाणी, वाटर सप्लाई जो पाणी असांखे मिले पाइप जे ज़रिए। ही छा आहे? उन करे इन सॼे खे तब्दील करण लाइ छो त असांजी अॼु हिकिड़ी ॻाल्हि आहे, आपदा ॻाल्हाए वई, आपदा तो छा नालो, हीअ ॻाल्हाए वई, आप बात करके गई कि धोखा दिया। यकीनन ये जो मरकज परस्त जमातें हैं, जो मुल्क में हुक्मरान जमातें हैं, ये पहले अपने पेट का सोचती हैं, फिर अपना टोला होता है उसके मफाद को देखती हैं, फिर जो ताकतवर हैं उनको हिस्सा देते हैं और जो मजलूम उनको आगे लाते हैं, जो उनको वोट देकर आगे लेकर आते हैं, उनकी बुनियादी जरूरतों से भी डाका लगाते हैं और चोरी करते हैं। इसलिए उनकी तरजीहात मुख्तलिफ हैं। इसलिए मुख्तलिफ नामों से जो पार्टियां बन रही हैं, जो आज हुक्मरानी कर रही हैं, उन्होंने लूट अगर न मचाई होती, क्योंकि हमारे मुल्क में बुनियादी जो खुदाई नेमतें हैं वो लामहदूद हैं। हमारी जो अवाम है उसके लिए बहुत ज्यादा है, लेकिन अगर कुछ लोग ये लुटेरे बनके और ये खींच के जाएंगे तो यकीनी तौर पे हमारा महरूमियत जो है वो हमारी अवाम को आएगी। उन करे हिकिड़ा मामला आहिनि जेके पोलेड़ी जा आहिनि, जामशोरे जा आहिनि, सिंध जा आहिनि, मुल्क जा आहिनि। असां हिन मुल्क जे हदुनि में रहूं था ऐं आईनी तौर ते ही आइन में ही मुल्क ॻंढियल आहे। उन में सूबनि जा हक़ आहिनि, मर्कज़ जा हक़ आहिनि। हिकिड़ा असांजा हक़ नाजाइज़ नमूने सां मर्कज़ खाए थो वञे, या वरी देसी दलाल, अॼु जो देसी दलाल पाकिस्तान पीपुल्स पार्टी शिकल में खाराए छॾे थो। हुकुमरानी जो हिस्सो वठी ऐं असांजी दौलत मादनी वसीला हुजनि, असांजूं ज़मीनूं हुजनि, असांजो पाणी हुजे, असांजो समुंड हुजे, इहो सॼो खपाए था छॾीनि। गैर मुल्की कंपनियूं ऐं मक़ामी कंपनियुनि जे ज़रिए उन ते थींदड़ नाइंसाफ़ी उहा सिंध जे पाणीअ ते थिए या को बि धाड़ो लॻे थो, या सिंध जे सूबे जे वहदत ते हुजे, उन में को बि धाड़ो लॻे थो त पंहिंजे वतन दोस्त माण्हुनि सां गॾिजी, पंहिंजे आवाम सां गॾिजी, हिकु नुकाती ॿ नुकाती
इतिहाद करे ऐं सिंध जे दिफ़ा जे हर अवल दस्ते में अॻियां अॻियां मज़बूत किरदारु अदा करे थी। ऐं तव्हां ॾिठो त पोएं साल जेको पाणीअ जो दाड़ो पीपलनि जो सदर लिखी ॾेई आयो पीपल्स पार्टी वारा पाणीअ जो दरिया, ऐं इहे दरिया उन ते जेकॾहिं अमल दरामद थी हुजे त सखर खां पाणी हेठि न अचे, कोटड़ी त ऐं जामशोरो त तमामु हेठि आहे, हिते सुकी मरूं। पर उन वक़्त बि असांजे गैरतमंद बाग़ैरत माण्हुनि सां गॾु सॼी सिंध उथी ऐं पंहिंजे दरिया जो दिफ़ा कयो ऐं उन में असां पंहिंजो भरपूर किरदारु अदा करे उनखे बचायो। साॻिए सूरत में हिन वक़्त असांजे ॿियनि वसीलनि खे बि खपाइण जा सांभा थी विया आहिनि, असांजे वतन खे टोहण जा सांभा थी विया आहिनि। ही तारीख़ी वतन जेको मुल्क हिन में शामिल थियो, मुल्क में शामिल थियासीं, उनखे नुक़सान रसाइण जा मनसूबा थियनि पिया ऐं उन में केरु पिया कराइनि? तव्हांजा MPA, तव्हांजा MNA, तव्हांजा सेनेटर, इहो किनो कमु उहे पिया कनि। ऐं असां सम्झूं पिया त बाबा हाणे मथे थियो त छा थियो, असांजे कहिड़ो फ़र्क़ु थो पवे। न, असीं तव्हां भेणुनि ॾे बि न करे आया आहियूं ऐं भाउरनि ॾे वञूं पिया, सॼे मुल्क मलूं पिया। त इन लाइ अचो गॾिजी मुल्क जे चङाई लाइ, मुल्क ते आइन जे दिफ़ा लाइ, सिंध जे सरहदुनि जे बचाव लाइ, असांजी इज्तिमाई दौलत जे दिफ़ा लाइ, हिन बेईमानीअ जे राज खे ख़तम करण लाइ, ही नाजाइज़ इलेक्शन जे ज़रिए आयल सॼो सिस्टम खे ख़तम करण लाइ अची गॾिजो त जिदोजहद जे ज़रिए हिनखे शिकस्त ॾियूं। उन करे असांखे पंहिंजो भरपूर किरदारु अदा करणो पवे थो। हिकिड़ो इज्तिमाई किरदारु, पर इज्तिमाई किरदार सां गॾु इनफरादी किरदारु फर्द जो थिए थो। जॾहिं बाशऊर माण्हू सभु साॻे मक़सद लाइ, उनजे हासिलात लाइ, जॾहिं लखे माण्हू जिदोजहद कनि था त उहे कामयाबी हासिल कनि था। ऐं ही ताक़त हथियारनि सां ऐं हुकूमतुनि जी ताक़त हूंदे बि माण्हू अवाम करोड़े माण्हुनि खे शिकस्त ॾिए थो। पर उहा तब्दीली फर्द जे ज़हनी तब्दीलीअ मां अचे थी ऐं फर्द जी ज़हनी तब्दीलीअ जो ओञाण इहे नज़रियाती थिए थो। तीअं तव्हांजे शख़्सी इल्म सां, शख़्सी किरदार सां ऐं ॾाहप सां थिए थी। ऐं साईं GM साहिब ओ ॿूटो पोखियो जेको जीजी दुरेशवार जे शिकिल में तव्हांखे आयो। त इंसाफ़ पसंद, ईमानदार, पंहिंजे इल्मी क़ाबिलियत ऐं शहरी रिस्पॉन्सिबिलिटी ज़िमेदारीअ सां हुन पंहिंजो इल्मी कमु कयो। हिकिड़नि इल्मी कमु कयो, हिकिड़नि ठीकु आहे ॻाल्हाईंदासीं, हिकिड़ो इल्मी कमु कयो। ऐं जीजी दुरेशवार पंहिंजे मुस्तक़िल मिज़ाजी सां, बहादुरीअ सां, पंहिंजे आला किरदार सां हिकु पोईं सदीअ में सिंध जो ओ ताक़तवर किरदार ऐं मिसाली किरदार थी साम्हूं आई, जेको यानी ईंदड़ नसलुनि लाइ हिकिड़ो पूरो रहनुमा थी निकितो। ऐं उन एॾी तब्दीली आंदी जो हिकु न पर सॼे सिंध जे हर नंढे वॾे मूंखे मिलंदा आहिनि काफ़ी चङा मुड़ुस, सरदार, ॿिया उहे सभु इहो चवंदा आहिनि त असांजो हिकिड़ो दोस्त हो, ईअं ई चङो मुड़ुस, उन पंहिंजी नियाणीअ खे मोकिलियो, उनखे पाड़े वारा नवाब शाहजहान, उन पाड़े वारा चयो त धीउ किरां थो मोकिली। त हुन मिसाल मूंखे ॿुधायो, चई 20 साल पुरानी ॻाल्हि आहे, चई जॾहिं साईं GM साहिब 50 साल लॻे पंहिंजी नियाणीअ खे मोकिलियो, साईं GM साहिब खां मथे कोन आहियां, उन करे आउं पंहिंजी नियाणी खे मथे मोकिलींदुसि ऐं उन इहो फ़ैसिलो करे ऐं अॻिते वधियो। उनजे करे अॼु पाण आहियूं, सुभाणे न हूंदासीं, अॼु असीं जीअर आहियूं, सुभाणे न हूंदासीं, पर
अहिड़ा निशान तारीख़ में छॾे था वञनि जंहिं ते लखे करोड़े माण्हू जॾहिं उन ते हलनि था त तरक़ीअ जो रस्तो वठनि था ऐं इहा तरक़ीअ जो रस्तो इज्तिमाही पंहिंजे वतन जे रस्तो असांखे साईं जीएम साहिब ॾिनो ऐं साईं जीएम साहिब पंहिंजे हक़ इंसाफ़ लाइ कॾहिं बि ताक़त जे अॻियां न झुकियो ऐं साईं जीएम साहिब असांखे ख़ुददारी हिम्मत जज़्बो सेखारियो पीपला तव्हांखे धारी दलाली खुशामद जो कल्चर ॾींदा त अचो खुशामद करियो ऐं धारी दलाली करियो ऐं पंहिंजो नसीब ठाहियो इन जो तरीक़ो इहो आहे साईं जीएम साहिब इज्तिमाही वतन दोस्ती इंसाफ़ ईमानदारी ऐं ख़ुददारी ॾिनी ऐं उनजे करे तव्हां ॾिसंदो त सॼे सिंध जो अॼु बि जेकॾहिं को दिफ़ा करे थो त साईं जीएम साहिब जो नज़रियो ऐं उनजा पैरोकार इन ख़तरनि खे मुंहुं ॾींदे बि ऐं पंहिंजे सिंध वतन जे बचाव लाइ कमु कंदा रहनि था उन करे तव्हां भेणुनि खे चवंदासूं हिकिड़ो जेको तव्हांखे हक़ मिलियल आहे वोट जो हक़ मिलियल आहे उहो जेकॾहिं सिंध लाइ वोट कंदो उहो मुल्क में इंसाफ़ लाइ वोट कंदो इलाइक़े में ईमानदारी ऐं चङ मुड़सी लाइ कंदो जे ईमानदारीअ जे ग़लबे लाइ ॾींदो इन ताक़तवर खे जी अहमियत खे सम्झो ॿियनि खे सम्झायो जेके ग़लति रस्ते ते हली पवनि था उन्हनि खे सम्झायो ऐं पंहिंजी ताक़त खे इस्तेमालु सही करियो ॿ जेको मुल्क ते ज़ुल्म जो निज़ाम आहे बेईमानी जो निज़ाम आहे इन सॼे खे ख़तमु करणु तव्हांजी ज़िमेदारी आहे तव्हां चवंदो अकेली छा थी करे सघां इहे असांजूं धीअरुनि जॾहिं वेठियूं आहिनि नियाणियूं चवंदी आउं छा थी करे सघां पोइ तव्हां बि चओ त आउं छा थो करे सघां आउं तव्हांखे थो ॿुधायां आउं छा थो करे सघां तव्हां बि हिकिड़ो हुयो आउं बि हिकिड़ो आहियां पोइ छा कंदासूं न पहिरीं ग़लति सही में तफ़रीक़ कबी आहे असांखे नबीअ बि इहो सेखारियो आहे असांखे पंहिंजे इमामनि बि इहो रस्तो सेखारियो आहे त ग़लति ऐं सही में तफ़रीक़ करियो साम्हूं केतिरी ताक़तवर कुवत हुजे पर इहो यकीन रखो त हक़ खे ग़ालिब थियणो आहे ऐं तव्हीं यकीन सम्झो हक़ खे ग़ालिब थियणो आहे जो मिसाल हिते सिंध में असांखे जुरत जो नालो साईं जीएम साहिब जी शक्ल में आयो ॿियो को असांखे मिसाल ई कोन थो मिले वञो जंहिं रस्तो चैलेंज कयो अॼु उहे सभिनी मर्कज़ परस्त जमायतूं पीटीआई ॿिया जमायतूं अॼु उहे चवनि था नून लीग जा अॻुवान चवनि था उते असां कम नेशनल असेंबलीअ में ॿियनि में हिननि जा जिते तकीरूं कनि था जंहिं ॾुखियनि वक़्त में जंहिं महिल तकलीफ़ ईंदी अथनि त चवंदा आहिनि त जीएम साहिब सही था उसको भी गद्दार कहा गया ये ग़लति था तव्हां 50-60 सालनि खां पोइ हिकिड़े हीरे किरदार खे अताब बि ॾिनो हुनजे माण्हुनि खे तकलीफ़ूं ॾियो हक़ जी तहरीकुनि खे कुझियो ऐं पोइ रुॻो माज़रत करियो त पोइ हक़ पे था उन करे अॼु उहो साॻियो इहो ज़ुल्म इस्तेसाल सॼे मुल्क ते ग़ालिब आहे उन करे सिंध में इंसाफ़ लाइ ऐं मुल्क में इंसाफ़ जे क़याम लाइ उहो भले अदलिया इंसाफ़ जे लाइ अदालत जो 26-27 तरमीम जे ज़रिए तबाही आंदी अथनि उनखे ठीकु करण लाइ ही सियासी कैदी जेके बंदि करे रखिया अथनि उन्हनि ते कूड़ा एॾा आहिनि पीपला ऐं वॾी कोठड़ीअ लाइ घणनि ॾींहंनि खां पोइ आयो आहियां हिते तव्हां कोन ॾिठो हूंदो मूंखे 2 साल मूं ते केस कोठड़ीअ में थियो पियो आहे त रोड करे बंदि करे बीठो आहियां मूं ते लूणी कोट में थियो पियो आहे यानी हक़ सच लाइ रुॻो ॻाल्हायूं था त हिते कूड़ा केस करे माण्हुनि खे हिसाइनि था सरदार चङा मुड़ुस MNA ॿुधी छॾी हाणे तव्हांजो दौर ख़तम थियो आवाम खे ताक़त जे ज़रिए पुलिस जे ज़रिए हिसाइण जो इंशाअल्लाह अनक़रीब इहो तव्हां ते ई इस्तेमालु थींदो छो त तव्हां ज़ुल्म कयो आहे अलाह साईं तव्हां खां हिसाब वठंदो ऐं अवाम जे इनकलाब जे ज़रिए तव्हांखे हिनखे पूरींदो दफ़न कंदो उन करे सभु दोस्त दिलि मिलायो भेणूं पंहिंजो किरदारु अदा करियो तव्हां ॾिसंदा आहियो ही अवामी इतिजाज जे ज़रिए पुरअमन इतिजाज जे ज़रिए असीं लठ कोन था खणूं असीं हक़ सच चऊं था
ऐं गॾिजी चऊं था जे 100 माण्हू गॾिजी चऊं था त उहा ताक़त ते ऐं जेॾीमहिल लख माण्हू गॾिजी करियूं था त पाणीअ जा नाजाइज़ स्कीमूं बंदि थियूं थी वञनि इहो तव्हां पाण हिन साल ॾिठो आहे उन करे जॾहिं हुकूमत ज़ालिम थी पवे जॾहिं बादशाह ज़ुल्म करे त पोइ मुल्ले जी ॻाल्हि न ॿुधो ओ चवंदो त तव्हांखे हलो त उनजी ताबेदारी करियूं पोइ हक़ सां थी बीहो उन ज़ुल्म जे बादशाह जे जेका वज़ीर आज़म हुजे या सदर हुजे या वज़ीर आला हुजे उन्हनि जे साम्हूं थी करोड़े माण्हू जॾहिं बीठा आहिनि दुनिया में जिते बि माण्हू उथी बीठा आहिनि उहे जर्मनी में उथी बीठा आहिनि उहे क्यूबा में उथी बीठा आहिनि उहे जंहिं मुल्क में उथी बीठा आहिनि बांग्लादेश में उथी बीठा आहिनि जिते श्रीलंका में थींदा आहिनि हमेशह फतेह अवाम जी थींदी आहे ऐं तव्हां रुॻो इन में सॾ ॾियो गॾिजी बीहो इंशाअल्लाह पाण पुरम जदोजहद जे ज़रिए हिन मुल्क जी तक़दीर मटाईंदासूं हिन सिंध खे ख़ुशहाल कंदासूं सिंधियुनि खे पंहिंजा हक़ वठी ॾींदासूं हिते रहंदड़ मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा माण्हू जेके असांजा भाउर आहिनि असांजूं भेणूं आहिनि जेके मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ आहिनि पर पंहिंजे वतन सां वफ़ा सां ऐं इंसाफ़ लाइ गॾिजी बीहनि था उन्हनि सभिनी लाइ दिलि वॾी करियो वेकिरी करियो सभिनी खे मज़लूमनि खे गॾे जदोजहद खे पाण खे कामयाबु थियणो आहे महिरबानी